सियासी ऐं अदबी तंज़ीमुनि में ज़मीन आसमान जो फ़र्क़ु हूंदो आहे त इन करे हितां खां सियासी मूवमेंट उभरंदी इहो त असां हिनखे नथा ॻंढे सघूं। ऐं अमर जेको आहे कि सियासी पस मंज़र जे पॉइंट ऑफ व्यू खां ॾिसे पई, मुंहिंजो ख़्यालु इन खां मुख़्तलिफ़ आहे। मां सम्झां थी त जेके औरतूं आहिनि ऐं जेके लिखनि वेठियूं उहे हिकिड़े तरह सां अदबी तहरीक जो हिसो ई आहिनि। उहे जेकॾहिं अकेलियूं आहिनि, किथे बि न वियूं आहिनि, जीअं जीमन मंघाणी आहे, उहा कॾहिं बि ॿाहिरि न निकिती आहे, त छा उन जो तहरीक में हिसो कोन्हे? जेकॾहिं अदब जी तारीख़ लिखबी त असां अहिड़ियुनि औरतुनि खे नज़रअंदाज़ कंदासीं। ऐं अहिड़ियूं असां वटि सवें औरतूं आहिनि ऐं केतिरियूं औरतूं आहिनि जेके घर खां ॿाहिरि न निकिरी सघियूं आहिनि, पर उहे अदब सां कंहिं न कंहिं तरीक़े सां ॻंढियल रहियूं आहिनि। त इहा हिकिड़ी तहरीक ई आहे ऐं उन खे जमा करणु, उन्हनि सभिनी शयुनि खे, उन्हनि खे उन्हनि जे कम खे सहेड़णु, इहो हिकिड़ो आहे कमु आहे जेको औरतुनि कयो आहे ऐं औरतूं करे रहियूं आहिनि। बाक़ी हीअ सियासी तंज़ीम न आहे अदबनि जी, ऐं सियासी तंज़ीम ठहण बि न खपे। अदब जूं तंज़ीमुनि जूं पंहिंजूं अलॻि घुरिजूं आहिनि ऐं उन जो अलॻि आहिनि। हिन खे अदब जी तंज़ीमुनि खे अदब जे ई दायरे में हलणु खपे। इहा हिकिड़े तरह सां जेको हर सिंधी माण्हूअ वटि हिकिड़ो ॻोठु आहे, पंहिंजे अंदर में खणी अचे थो, जेका हिकिड़ी मुस्बत ॻाल्हि आहे ऐं उहा हुअणु खपे। मां बि पंहिंजे अंदर में हिकिड़ो पंहिंजो ॻोठु खणी ऐं अॻियां हलंदी आहियां। पर मुंहिंजो जेको मसइलो इहो हो त हू पंहिंजो पाण खे ज़हनी तौर ते शहरी माहौल सां पाण खे न करे सघिया आहिनि। ऐं इन जे करे मुंहिंजो इहो तनक़ीद रही आहे त जेके सिंधी कहाणीकार बि आहिनि या नॉवल लिखंदड़ आहिनि, उहे जॾहिं शहर जो माहौल लिखंदा आहिनि त उन खां ओपरा हूंदा आहिनि। इन करे हू पंहिंजे अंदरि उन ॻोठ जे माहौल में जीअंदा आहिनि। ॻोठ खे पाण सां गॾु खणी हलणु हिकिड़ी पॉज़िटिव ॻाल्हि आहे, पर फ़क़ति उहो खणी हलिजे। ऐं जिथे माण्हू सॼी ज़िंदगी गुज़ारे, जिथे उनजा माशी मसाइला आहिनि, जिथे उनजे ॿार जी औलाद जी तालीम आहे, उन सां कॾहिं बि जेको रिश्तो न जुड़ी सघे या उन सां उन सॼी शइ जो तालिक़ ई न जुड़ी सघे, इहा का पॉज़िटिव ॻाल्हि कान्हे का। इहो ई सबबु आहे जो माण्हू अञा ताईं बि पंहिंजूं पाड़ूं पुख़्तियूं न करे सघिया आहिनि। सिंधी माण्हू उन्हनि सभिनी शयुनि में हू अञा ताईं पंहिंजे जेको सिस्टम बि उन्हनि क़ाइमु कयो आहे, उहो पंहिंजो उन्हनि सां ॻोठनि सां जेके लाॻापियल आहे, उन जूं काफ़ी मुस्बत ॻाल्हियूं बि आहिनि, पर मनफ़ी ॻाल्हियूं बि आहिनि। मनफ़ी ॻाल्हि इहा आहे त हू बिरादरी जे सिस्टम जा क़ाइल आहिनि। इन करे उन्हनि जो अदब में बि बिरादरियूं आहिनि ऐं हू उन पंहिंजे बिरादरनि सां गॾु हलनि था या उन खे जेको हिकिड़े तरह सां उन खे एकेडमिक तरीक़े सां हलाइण जे लाइ या उन खे जेको हिकिड़ो उसूलनि जे तहत हलाइण जे बदिरां हू सभु यारी दोस्ती बाशीअ में वधीक उन्हनि जो यकीन हूंदो आहे, जंहिंजे करे असां वटि तंज़ीमूं न जुड़ी सघियूं आहिनि। असां वटि तंज़ीमुनि जी बेहद खोट आहे। ऐं हींअर जिथे असां वटि हींअर सिंधी अदबी संगत औरतुनि जी तंज़ीम आहे, उहा खुली आहे, मतिलबु उहा हिते काफ़ी जेको कमु करे थी, पर हिन तंज़ीम खे इलाही अॻियां वधणु खपे। हा, मां इहो ई हिते बि पंहिंजी ॻाल्हियुनि में चयो त जॾहिं 1973 में फ़हमीदा हुसैन अहिड़ी हिकिड़ी महफ़िल कराए थी, 2026 में असां इन खां अॻियां किथे विया आहियूं? असां बि उहो ई कयो आहे त 3-4 मायूं आयूं आहिनि, मकाल लिखियूं आयूं आहिनि, बसि उहे नाला आहिनि, उन्हनि खे शील्डूं ॾेई छॾियूं। असां इन खां अॻिते जी ॻाल्हि पिया कयूं, जेका असां न करे सघिया आहियूं। त असां वटि तनक़ीद जी खोट आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त औरत जेको बि कुझु करे, ॿियनि माण्हुनि खे, हिकिड़ा माण्हू हूंदा आहिनि उहे औरतुनि जी मुखालफ़त कंदा या औरतुनि खे जे लाइ ताड़ियूं वॼाईंदा। जेका बि मां ॻाल्हि कई हिन जे नूरदा शाह जो ॿुधी, औरतुनि खे बराबरीअ जो दर्जो हुननि जे केमिस्ट्रीअ में शामिलु कोन्हे। त हू उन तरह सां परखियनि ही, छाकाणि त औरतूं कनि थियूं, औरतूं ग़लती कनि, औरतूं जेकॾहिं को पंहिंजी उन्हनि जी का कमज़ोरी हुजे, तंज़ीमी कमज़ोरी हुजे, तॾहिं बि इहो चवंदा त न औरतूं आहिनि, ताड़ियूं वॼाइणियूं आहिनि। सो मां सम्झां थी त हाणे कोटा सिस्टम ऐं जेको आहे न औरतुनि सां हिकिड़ो इन तरह जो औरतुनि जे मथे ते हथ रखण वारो जेको आहे अंसर, उहो न आहे। मिर्ज़ा कलीच बेग ठहिणु हाणे माण्हू खे छॾे ॾियणु खपे। मिर्ज़ा कलीच बेग पंहिंजे दौर में तमामु वॾो कमु कयो, सिराज पंहिंजे दौर में इलाही वॾो कमु कयो। त उन्हनि खे हाणे बि मर्दनि खे इहो थो लॻे त असां औरतुनि जे पुठियां वञी या उन्हनि जे मथे ते हथु रखंदासीं तॾहिं औरतूं अॻियां वधी सघंदियूं। त छाकाणि त उन साॻे माहौल में रहनि था, इन करे हिननि खे ख़बर ई कोन्हे
त औरत असल में कहिड़े दर्जे ते पहुची वई आहे या औरत जी सोच छा आहे, किथे आहे, उहो सिंधी मर्द सम्झण खां क़ासिर आहे। ऐं उन में काफ़ी सारियूं सिंधी औरतूं पाण बि शामिल आहिनि जेके इन सॼी शइ जो हिसो आहिनि या पिदरशाहीअ जो हिसो आहिनि। ऐं हुननि खे ख़ौफ़ थो थिए त असां जेकॾहिं उन में पंहिंजी उन सॼी सुञाणप सां या उन सॼी जेको पंहिंजी कुवत सां उहा ॻाल्हि कंदासीं त माण्हू सम्झंदा त असां जेको बग़ावत पिया फैलायूं।